मम्मी बाज़ार थी वञा पई, ॿाहिरां कुछ खपे छा? हाँ, हिकु कम कर, किलो पिज़्ज़ा वठी अचिजे। सोयो त था एॾा पीज़ अञा? अरे राजा, सियारे में न पिज़्ज़ा सस्ता मिलंदा आहिनि। फ्रिज में स्टोर करे रखंदासीं, चङा ई ॾींहं हलंदा। मम्मी बाज़ार थी वञा, ॿाहिरां कुछ खपे छा? हाँ हाँ, किलो पिज़्ज़ा। मम्मी मार्केट में कुछ खपे छा? अॼु त पिज़्ज़ा अञा सस्ता थिया थी। हिकु कम कर, 2 किलो वठी अचिजे। 2 किलो। हेलो हेलो। हाँ मम्मी, टेम्पो भराए पिज़्ज़ा वठी आई आहियां मां। किथे लारायां? छत ते या घर में? हैं?